नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंदकोट में नादरा ऑफिस में आयल माण्हुनि सां इंचार्ज अकबर खोसो तरफ़ां बदसलूकी, माण्हुनि जी ऑफिस में रश हुजण सबबि कोरोना वायरस फैलजण जो ख़तरो वधी वियो आहे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल बलोच पंहिंजी रिपोर्ट में। सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट नादरा ऑफिस में आयल माण्हुनि सां इंचार्ज अकबर खोसे तरफ़ां बदसलूकी, माण्हुनि जी ऑफिस में रश हुजण सबबि कोरोना वायरस फैलजण जो ख़तरो। नादरा ऑफिस में न हुअण कोई पाणी पीअण लाइ आहे, न वॉशरूम जी सहूलियत। माण्हुनि खे ज़लील थियण खां का कसर नथा छॾनि। इंतिज़ामिया अॻुरो निंड सुतल। कंदकोट नादरा ऑफिस में माण्हुनि लाइ कोस घर बणियल आहे। इंचार्ज अकबर खोसो तरफ़ां माण्हुनि खे इंतिहाई बदसलूकी करण वारो अमल जारी। इंतिज़ामिया तरफ़ां को बि नोटिस नाहे वरितो वियो। ऑफिस अंदरि कोरोना वायरस खे नज़र अंदाज़ कंदे रहिया आहिनि। मास्क खां महरूम वधीक मीडिया वारनि जी पहुचण सां माण्हुनि जो चवणु हो त अकबर खोसे तरफ़ां पंहिंजा एजेंट मुक़ररु आहिनि, जेकी पैसा वठी मनपसंद माण्हुनि खे जल्दी में कार्ड ठाहे ॾियनि था। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।